जुडो का खबर शामिल कयूं पिया। अब्दुल गफूर कोलाची जे रिपोर्ट मुताबिक एहसास प्रोग्राम तहत मिलंदड़ गरीब बेवा औरतुनि खे 14,000 जे बजाय 13,000 मिली रहिया आहिनि। जुडो आहुरी नबीसर एहसास किफ़ालत सेंटर ते मुस्तहक औरतुनि जूं दाहूं। औरतुनि जी रक़म 14,000 मां ओमनी मालिक ऐं एजेंटनि पारां 1 खां 2,000 जी कटवती जारी। मुस्तहक औरतुनि जो डिवाइस मालिकनि ख़िलाफ़ एहतजाज। आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जी घुर। जुडो नबीसर आहुरीअ में एहसास किफ़ालत सेंटर ते मुस्तहक औरतुनि जी रक़म मां वॾे पैमाने ते कटवटी। मुस्तहक औरतुनि जो कटवटीअ ख़िलाफ़ एहतजाज। उन मौक़े ते मुस्तहक औरतुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ओमनी मालिकनि ऐं एजेंटनि असांजो जीवन जंजाल करे छॾियो आहे। रिश्वत न ॾियण जे एवज़ डिवाइस न हलण जो बहानो ॼाणाए रक़म हड़प कई पई वञे। रिश्वत न ॾियण जे करे सॼो ॾींहुं असांखे कतारुनि में बीहारे तज़लील कई थी वञे। DC मीरपुर ख़ासि खे हिन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे। कोर्ट सॻोरी नोटिस वठी मुस्तहक औरतुनि खे पैसा ॾिना वञनि।